कच्छ जे शहर टंडो रहीम खान में सन है पेशावर जे याद में तकरीब मुनक़िद करे एपीसी जे शहीदन खे भेटा पेश कई वई आहे। सैफ जे सहकार सां हलंदड़ एलिमेंट्री स्कूल में मुनक़िद कयल तकरीब में उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जे शुरूआत में दहशतगर्दनि हथां शहीद थियल मासूम शागिर्दनि ऐं उस्तादनि जे मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई। इन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त 7 साल अॻु दहशतगर्दनि पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल ते हमलो करे 150 खां वधीक मासूम शागिर्दनि खे बेरहमी सां क़त्ल कयो। संदनि चवणु हो त दहशतगर्दनि स्कूल ते न पर मुल्क जे मुस्तक़बिल ते हमलो कयो। अॻुवाणनि ख़िताब कंदे वधीक चयो त हू आर्मी पब्लिक स्कूल जी इंतज़ामिया समेत उन्हनि वालिदैन ऐं शागिर्दनि खे जस था ॾियनि जिन एॾे ख़तरनाक हमले खां पोइ बि वॾी हिमत ऐं हौसले सां स्कूल में पढ़ाई जो अमल जारी रखी दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे पूरो थियणु नाहे ॾिनो। उस्तादनि ख़िताब कंदे वधीक चयो त आर्मी पब्लिक स्कूल वाक़ियो इंतिहाई ॾुखो ईंदड़ ऐं न विसारण जोॻो आहे। अहिड़नि वाक़िअनि खे इल्मु ऐं तइलीम आम करण सां ई शिकस्त ॾेई सघिजे थो। समीर जंगवाणी, HSTV न्यूज़, टंडो रहीम खान।